पिछा हाल जे इस्लामी कॉलोनी मसण रोड जे रिवासण पीरसन पारां वॾे भाउ जी मुबैना नाजीज़ जे ख़िलाफ़ प्रेस क्लब ते साफ़ी नगे एहतजाज। पीरसन सुल्तान खोखर पंहिंजे पुटु अली गौहर खोखर सां गॾु पंहिंजे वॾे भाउ जे नाजीज़ जे ख़िलाफ़ दाहिंदे चयो त वॾो भाउ मीर ख़ान खोखर संदसि पुटु इस्माइल सुलेमान मजीद ऐं नियाणो सारंग मुंहिंजे ज़ाती प्लाट ते कब्ज़ो करण लाइ मूंखे ऐं मुंहिंजे पुटनि खे कूड़नि केसनि में फासण ऐं जान खां मारण जी मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुजे त आऊं ब्लड प्रेशर शुगर ऐं दिलि जो मरीज़ आहियां। भाउ जी धमकियुनि सबबि सख़्तु परेशान थी वियो आहियां। हुन चयो त मुंहिंजो भाउ मीर ख़ान खोखर जा बासर ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि सां लॻा पिया आहिनि, जंहिंजे करे मूंखे मुंहिंजे पुटनि खे उन मां जानी ऐं माली नुक़सान जो अंदेशो आहे। अगरि मूंखे या मुंहिंजे पुटनि खे कुझु बि थियो तुंहिंजो ज़िम्मेवार मीर ख़ान खोखर ऐं संदसि पुटु ऐं नियाणो हूंदा। उन आला अख़्तिरनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त कूड़ा केस दाख़िल कराइण जूं धमकियूं ॾियंदड़ मीर ख़ान खोखर संदसि पुटनि ऐं नियाणी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।